अफ्रीका में कोरोना जो एक नओं किस्म साम्हूं अची वियो। पाकिस्तान जो 6 अफ्रीकी मुल्कनि ते सफ़री पाबंदी लागू। मौलाना फज़ल रहमान जो लाड़काणे में खिताब। हुन चयो त मुसलत आशुदा माण्हुनि जी का हैसियत नाहे। जेको कुछ अॼु थी रहियो आहे उन सां मुल्क जी बका दाव ते लॻल आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त साबिक़ चीफ जस्टिस साक़िब निसार जी मुबैना ऑडियो नवाज़ शरीफ़ जे केस सां को बि तालुक़ु नाहे। नवाज़ शरीफ़ जो केस 16 जजनि ॿुधो। साबिक़ साक़िब निसार उन्हनि में शामिल ई नाहे। नवाब शाह भरसां जुनैद कॉलोनीअ जे रहवासी बागड़ी बिरादरीअ जे रहवासियुनि महेसर बागड़ी, चतरो बागड़ी, केमूमल चंदर दास, दीवान दास, दरगाही बागड़ी, सिकंदर बागड़ी ऐं ॿियनि नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त असांजो सौटु किशन बागड़ी जेको असांजे ख़िलाफ़ मीडिया में कूड़ा बयान ॾेई थो, असांखे ब्लैकमेल करे थो। हुननि चयो त कृष्ण जी का बि ज़मीन नाहे। हुन पंहिंजे हिसे जी सभु ज़मीन आसिफ आराईअ खे विकिरो करे छॾी आहे, जंहिंजो सबूत मौजूदु आहे। जॾहिं त हिन वक़्तु कृष्ण असांखे ऐं आसिफ आराईअ खे पैसनि लाइ ब्लैकमेल करे रहियो आहे। हुननि चयो त असां कबीर बागड़ीअ खे अगवा न कयो आहे, उहो असांखे कूड़ो इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। हुननि मुतालबो कयो त कृष्ण बागड़ी ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।